खड़ली फरू के मोरे घराने पधारो ठन जोयो जोयो दिया। चवंदा आहिनि त वसे त थर न त बरी बर। थरपारकर ज़िलो पखेड़ जे लिहाज़ खां तमामु वॾो ऐं वसी ज़िलो आहे। थरपारकर जो हिकिड़ो हिसो वॾियनि ऐं शानदार भिटुनि ते मुश्तमिल आहे त ॿियो हिसो जाबलू इलाइक़ो आहे। जॾहिं ॻाल्हि जाबलू इलाइक़े जी कंदासीं त पोइ कारूंझर जबल ऐं उन जे आसपास जे जाबलू टकिरियुनि जा अहिड़ा त सुहिणा मंज़र आहिनि जो पूरे पाकिस्तान मां ईंदड़ सियाह घुमण जे लिहाज़ खां ख़ूब ख़ुशि थियनि था। जी असां अॼु हिते विज़िट ते आया आहियूं थर जे हिन कासबे जे पट ते ऐं हिते हाज़िरी भरण आयासीं रामा पीर जे मंदर ते। ऐं हिते इहो ॿुधी ऐं ॾाढो सुठो लॻो त हिते मोर टहुका कनि था, हिते वणनि जो ख़्यालु रखियो वञे थो, हिते सुठी मौसम आहे, सुठा माण्हू आहिनि, प्यार ॾियण वारा माण्हू आहिनि। खड़ली फरू के मोरे घराने पधारो ठन जोयो जोयो दिया। हाजिरे जग मीठा हाजिरे परदेसी ठन जोयो जोयो दिया। जेकॾहिं सरकार खे विसरी वियल कारूंझर जे मुख़्तलिफ़ पिकनिक पॉइंटुनि खे बहितर कयो वञे त जीअं पूरे पाकिस्तान मां माण्हू घुमणु अचनि ऐं इंजॉय कनि। हुकूमत खे ऐं जेको कल्चर डिपार्टमेंट आहे ख़ासि तौर ते उनखे खपे त थर जे इन्हनि विसारियल ज़रूरु जेको आहे उहो पोइवारी कई वञे। सजण तूं मछॾे जमा जियां तुंहिंजे आसरे सवें पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि तेज हो सजण माम मटेज मुल्क मटियो तब घोरिया हाय कयूं हुई जे ॻाल्हियूं सचूं तूं करी हा एॾो न संगत में पोइ विथियूं तो करी हा एॾो न संगत में पोइ विथियूं तो करी हा कयूं हुई जे ॻाल्हियूं सचूं तूं करी हा एॾो न संगत में पोइ विथियूं तूं करी हा एॾो न संगत में पोइ विथियूं तूं करी हा। कारूंझर खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, पोइ बि बरसाती मौसम में सॼे पाकिस्तान मां हज़ारे माण्हू कारूंझर जो रुख़ रखनि था। मिया मली मली रखे कहानी गुलदार लगी अक कहानी कहानी बरसालो बरसालो आयो जीवना खवसे जीवना खवसे गाडलो गाडे जीवना खवसे गाडलो गाडे आओ वतन ये बरसालो आयो धरती भिनी रे पालरियो पालटे रहो धरती भिनी रे पालरियो पालटे रहा मारे परदेसी ले मारे परदेसी ले मारे मन में ले राम राम की डोरी पंखी रला अरे धरती भिनी रे पालरियो पालटे कारूंझर ऐं आसपास वारे इलाइक़े में अहिड़ा त सुहिणा ऐं दिलफ़रेब मंज़र नज़र अचनि था जो उते घुमण ईंदड़ माण्हुनि जे रूह खे राहत मिले थी। कारूंझर जे वेझो कासबे वारो इलाइक़ो सरसब्ज़ शादाब इलाइक़ो आहे। उते माण्हू ज़ेर ज़मीन जो पाणी पीअण लाइ तोड़े फसलनि लाइ बि इस्तेमालु कनि था ऐं बरसातियो पाणी स्टोर करे फसल पोखीनि था। ऐं कासबे जो मशहूरु इलाइक़ो रामा पीर जो मंदरु आहे जिते हज़ारे यात्री ऐं सियाह घुमण अचनि था।
कास्बे वारे हिन इलाइक़े में मोर, डेलूं, कबूतर ऐं ॿिया पखी सॼो ॾींहुं पंहिंजनि मिठड़ियुनि ॿोलियुनि सां ईंदड़ वींदड़ जो इस्तक़बाल कनि था ऐं पंहिंजे दिलफ़रेब ॿोलियुनि सां घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि जे रूह खे राहत ॾियनि था। असां आवाज़ टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांखे थर जी कुंड कुड़च में पयल आहियूं एॾो वॾो मान ॾेई असांजी रिकॉर्ड कई। वसे बिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन कॾहिं सी दसंद जी न मेरी थिए हो कॾहिं मोड़न तुंहिंजा मुरझाए जन अला सिंध ईअं आहे जग में जीअं तारनि में चंड हो मिसरी तोड़े खंड मट न है उनजी मिट्टीअ जो सिंध खे लहर न लोॾो बलन जी दुआ कयल आहे अञा जागन पया जोधा अञा जागन पया जोधा मता समझी सुतल वाहे सिंध खे लहर न लोॾो बलन जी दुआ कयल आहे सिंध खे लहर न लोॾो बलन जी दुआ कयल आहे। विराही सिंध तो मूंखां छपन चवे भुलियो आहीं कलंदर लाल वा सिंध में भिटाई घोट वा सिंध में सचल सर मस्त वा सिंध में सिंध जंहिंजी जिजल आहे सिंध खे लहर न लोॾो बलन जी दुआ कयल आहे। मंदर जो ख़िदमतगुज़ार भगत ज्ञानचंद गुज़िरियल 8वीं पीढ़ीअ जो हिते जो ख़िदमतगुज़ार आहे जेको माण्हुनि सां गॾु पखियुनि सां एतिरो प्यारु करे थो जो संदसि हिकु सॾ ते मोर, डेलूं, कबूतर ऐं ॿिया खोड़ सारा पखी गॾु थियनि था जिन खे हू दाणो पाणी ॾिए थो ऐं पोइ भरपूर ख़्याल बि रखे थो जंहिंजो मिसाल हुन जे हिकु सॾ ते पखियुनि जो गॾु थियण जो ही ख़ूबसूरत मंज़र अव्हां बि ॾिसी सघो था। हिते पंहिंजे पाकिस्तान पूरे जा माण्हू ईंदा आहिनि हर को माण्हू वेझे वारा परे वारा ईंदा आहिनि मंदर में अची 10 मिंट वेहींदा आहिनि हर को माण्हू चवंदो भगत हीअ जॻह सकून वारी आहे असांखे सकून मिले थो। इस्लामाबाद खां माण्हू ईंदा आहिनि ॿियो बि पंहिंजे पाकिस्तान पूरे जा माण्हू घुमण पर इन मौसम में वधि बरसाति वारी मौसम में सावक थिए हिन सावक मार्ग हलंदो आहे ख़ुशि थी त असीं हर को मोहबत जो पैगाम ॾींदा आहियूं। इंसान कबीर जे वक़्तु पहिरीं चौपाई में आयो न कबीरा कुआं के पनियारी अनेक बर्तन न्यारे पानी सब में अलाह सां इंसान पैदा कयो आहिनि खूह ते मायूं पाणी भरण कंहिंजो मिट्टी जो स्टील जो पितल जो खूह तो हिकिड़े जो पाणी आहिनि। कास्बे में जिते मोरनि जे टहुकनि ते इंसान जो रूह राज़ी थिए थो उते अखियुनि जे बीनाईअ खां महरूम फ़नकार यूसुफ फ़क़ीर ऐं संदसि फ़र्ज़ंद मौलाबख्श फ़क़ीर कास्बो घुमण ईंदड़ माण्हुनि जे लाइ रूह खे मौसीक़ीअ जे अनमोल ग़िज़ा सां रूह खे राहतूं ॾियनि था ऐं दिलि जे चाहतुनि खे वधाइनि था। यूसुफ फ़क़ीर जो जेको आवाज़ु हिते झुंगे पियो ऐं उनजो पुटु हिते ॻाए पियो हिकिड़ी सुठी महफ़िल आहे ऐं महफ़िल खे ॿुधण वारा हिकिड़ा बाज़ौक़ माण्हू मौजूदु आहिनि। इहो ॿुधी करे ॾाढो सुठो लॻे थो। हीअ थर जो राग इहे असांजी सिंध जी सूंहुं आहे
ऐं असांजी सिंध जी सबाजड़ाइप जी हिकिड़ी निशानी आहे, सुञाणप आहे। ऐं इन राग खे हिते जा थरी रागी ज़िंदा रखियो अचनि पिया, इन रीतुनि रवायतुनि ऐं रस्मुनि खे ज़िंदा रखियो अचनि पिया। यकीनन हिते हिन हिकिड़े ॾुखे माहौल में इन्हनि खे जस हुजे जेके इहो इन राग सां पंहिंजो जेको लाॻापो आहे, अलॻि लाॻापो आहे, उनखे क़ाइमु रखियो अचनि। सावा कहाँ कथन टेला पासा भिटन जा, पासा भिटन जा, पासा भिटन जा भरा हो अला मारू मुंहिंजा कीन वरिया, मारू मुंहिंजा कीन वरिया ॾाढा ॾीड़ा लॻिया हींअर मंझि होरिया ओ अला मारू मुंहिंजा कीन वरिया। नाज़रीन, अवां फ़क़ीर मोहम्मद यूसुफ जेको कास्बे जे इलाइक़े में गीत गूंजाए थो, माण्हुनि जा रूह रिझाए थो, हिते जिते मोरनि जे टहुकनि ऐं डेल जे ख़ूबसूरत आवाज़नि सां गॾोगॾु जॾहिं फ़क़ीर यूसुफ जो आवाज़ु गूंजंदो आहे त थर जो हीउ इलाइक़ो ॾाढो शानदार ऐं सुरीलो थी वेंदो आहे। अहिड़ा ई ख़ूबसूरत ॿिया आवाज़ अव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं। कैमरामैन शबीर बकारी सां गॾु यूनिस बकारी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़ नेटवर्क।